साईं मुंहिंजा हिकिड़े बादशाह जी बादशाही में हुजनि टे चोर ठिड़ हरामी वॾा चोर जंहिं सॼो बादशाह जो तर तपाए छॾियो हुननि। कंहिं ग़रीब जी ॿकरी त कंहिं ग़रीब जो ढगो, का न का शइ जेका आई चोर खे चोरी करणी, जेका शइ मिले से उहे टे चोर चोरी करे वञनि। उन ॻोठ जा माण्हू अची इन चोरनि मां बेज़ार थिया। टिनि चोरनि सॼो ॻोठ सॼो तर तपाए छॾियो। आया अची बादशाह वटि। बादशाह चवण लॻा त बादशाह सलाम, तूं हिन हेॾे सारे मुल्क जो बादशाह आहीं, असांखे बि न टिनि चोरनि तपाए ॿेड़ी ॿोड़े छॾी आहे। न का छॾनि था ॻोठ में कुकड़, न ई छॾींदा का ॿकरी, जेका शइ उन्हनि जे वर चढ़े थी खणी वञनि था। त बादशाह चवणु लॻो उन ॻोठ वारनि खे त अमी परेशान न थियो, मूंखे त इन बारे में त ख़बर ई कोन हुई कि मुंहिंजी बादशाही में टे चोर आया आहिनि। तव्हां बेखुटका थियो, इन टिनी चोरनि खे आउं पाणे थो ॾिसां। अवा ॻोठ वारनि खे दिलासा ॾेई बादशाह कयो रवानो। बादशाह घुराया पंहिंजा सिपाही। चवणु लॻो सिपाहियुनि खे त अड़े वारो करियो, इहे कहिड़ा अहिड़ा नामी गिरामी टे चोर आहिनि जंहिं मुल्क तपाए छॾियो आहे। वञो इन टिनी चोरनि खे या त ॻोल्हे मूंॾां आणे ॾियो या त ही मुंहिंजी बादशाही छॾायो। सिपाही चवणु लॻा बादशाह खे, बादशाह सलामत ठीकु आहे, वञूं था ऐं ॻोल्हियूं था इन टिनी चोरनि खे। सिपाही निकिरी पिया, हितां हुतां पुछाऊं ॻाछाऊं कंदा कंदा बाबा इहे हेड़े पाने पते जा को चोर ही को हू। को चवे त बिली असांखे ख़बर कोन्हे। माण्हू इहो ई चवंदा हुआ असांखे टिनी चोरनि जी ख़बर हुजे हा त असीं ॻोल्हे हिननि खे झले ऐं बादशाह वटि कोन पेश करियूं आहे। हाणे साईं सिपाही इन टिनी चोरनि जे पोयां, टिनी चोरनि खे जो ख़बर पई त बादशाह खे ॻोठ वारनि वञी ॿुधायो आहे असांजे बारे में, तो हाणे बादशाह सफ़ा तपी पियो आहे। सिपाही गॾु मोकिलिया आहिनि तो हाणे असांखे पिया ॻोल्हीनि। टिनी चोरनि पाण में सलाह कई त हाणे इन बादशाही खे असुल छॾिजे, जे न छॾियोसीं त बादशाह जे वर चढ़ी वियासीं, माना ॿूटो ॿूट मरी वियासीं न। टई चोर साईं उहा बादशाह जी बादशाही छॾे ऐं सिपाही साईं हिननि खे ॻोल्हिनि पिया, ही उहा बादशाही छॾे वरी ठक सलाम कंहिं ॿी बादशाही में। हाणे आया कंहिं उन इलाइक़े में, त उन इलाइक़े में हिकु ग़रीब वीचारो रहंदो हुओ, उन जी ज़ाल ऐं गॾु 4 ॿार उन्हनि जा। माई बिने अकुल में अकाबर ऐं होशियार हुई, ज़हन वारी हुई। उन्हनि वटि ॿनी या 5-6 एकड़ हुआ जेको पोखींदा हुआ। हाणे उन इलाइक़े में ज़ाल मुड़ुस पंहिंजी हसी ख़ुशी सां सुठे नमूने सां ज़िंदगी गुज़ारींदा, पंहिंजे बचनि सां गॾु 5 एकड़ ॿनी जा पोखींदा हुआ। उन में पंहिंजे घर जो जान गुज़र सफ़र हलाईंदा हुआ। 5 एकड़ ॿनी त हिननि वीचारनि पोखी, पर कुदरत सां पाणी वियो जो ॾुकार वारी हालत थी वई। हाणे उन जे घर जे अॻियां हिकिड़ो वॾो खूह हूंदो हो। खूह तमामु जाम वॾो हूंदो हो, जंहिं मथां बाल्टी बाल्टी पाणी जी कढी ऐं पंहिंजे इस्तेमाल में आणींदा हुआ। उन खूह में सिर्फ़ु पाणी रहियो, ॾुकार वारी हालत थी वई। ॿनी ते हिननि पोखी, जंहिंजो जान गुज़र सफ़र सभु उन ॿनी ते हिननि जो हो। हाणे हिननि जेका 5 एकड़ ॿनी पोखी सात माना सुके पई। हाणे ॿनी हिननि जी सुके पई, ॾुकार वारी हालत थी वई, पाणी लप पाई फुड़ो बि किथे न हुजे। मुड़ुसु चवणु लॻो पंहिंजी ज़ाल खे त ॻाल्हि ॿुध, ॾुकार थी वियो आहे, पाणी आहे कोन, फ़सुलु जेको पाण पोखियो हुई सो बि सुके पियो, हाणे कीअं करियूं? फ़सुल खां सवाइ त पंहिंजो जान गुज़र हलंदो कोन्हे, कीअं करियूं? हाणे का सलाह ॾे। माई बिने अकुल में अकाबर होशियार हुई। माई हिनखे सुहिणी सलाह ॾिनी, चवणु लॻी पंहिंजे मुड़ुस खे त हाणे तूं ईअं करे किथां हिकिड़ो को ढगो, हिकिड़ो ॾांद जंहिंखे चइजे, तो वञी किथां वठी आ, ख़रीद करे आ, पोइ उन हिसाब सां हिन में अहिड़ो सिस्टम करे ऐं खूह मञा पाणी कढे, नालियूं वग़ैरह पाण ठाहे था छॾियूं, खूह जे ॿाहिरां नालियूं सभु ठाहे करे अहिड़े हिसाब सां पोइ पाणी जेको बि ढगे जे वसीले पाण कढंदासीं, रसो वग़ैरह ॿधी करे, पोइ ईअं करे करे कुझु फ़सुल खे पाणी ॾियूं, फ़सुलु पंहिंजो कुझु सही थी पवंदो। त हाणे सुहिणी सलाह माई पंहिंजे मुड़ुस खे ॾिनी। मुड़ुसु चवणु लॻो पंहिंजी ज़ाल खे, तो ॻाल्हि कई आहे, पर हाणे मसइलो इहो आहे जो पाण वटि त एतिरा पैसा आहिनि कोन जो खणी पाण ढगो ख़रीद करे अचूं। ढगो ख़रीद करे अचूं जो ढगे जे हिसाब किताब सां पाणी कढी पंहिंजी ॿनी खे पाण भरायूं उन खूह मञा। खूह बि को हिननि जे घर जेको ॿाहिरे पासां खूह हो, उन खूह मञा हीअ माना इहो प्रोग्राम ठाहियो। खूह में पाणी तमामु जाम वॾा ऊना खरो खूह हूंदा हुआ, जंहिं मञा पाणी खुटण जो हो ई कोन। माई चवणु लॻी पंहिंजे मुड़ुस खे त तुंहिंजी ॻाल्हि सही आहे, पाण पैसा कोन्हे जो ॾांद ऐं ढगो पाण वठूं, पर हाणे मूं वटि सोन जा कंगण आहिनि, तूं वञ इन सोन जे कंगण खे विकिणी ऐं हिकिड़ो ढगो वठी अचु, उन मञा पंहिंजो कमु हलायूं। ढगो आहे सो बि विञाईंदो कोन, रत जहिड़ी शइ आहे, सुभाणे वधी पवंदो, पोइ पाण पंहिंजे हिसाब सां विकिणी बि छॾंदासीं। सोन जा कंगण फ़िलहाल पिया आहिनि, कम जा कोन्हे, कमु पाण खे कोन था ॾियनि, फ़िलहाल तूं खपाए ढगो वठी आ,
आबादी बि पंहिंजी थी पवंदी ऐं उन ढगो जेको आहे पोइ वक़्त जे हिसाब सां पाण खणी विकिणी छॾींदासीं, पोइ वरी सोन जा कंगण वठी छॾींदव। माई एतिरो कुझु पंहिंजे मुड़ुस खे चयो, मुड़ुस चवणु लॻो त चलो ठीकु आहे, सलाह तुंहिंजी सुहिणी, ऐं इजो ई थो वञा। माई वाण सोने जा कंगण खणी आणे नी मुड़ुस खे ॾिना। मुड़ुस हाणे निकिरी पियो शहर ॾांहुं आयो शहर, हलंदे फिरंदे अची उन सोनारे जी दुकान ते पुॻो, ॾेखारियईं उनखे कंगण। कंगणनि ठीकु ठाक पैसा कया, उहे पैसा खणी आई, आयो कंहिं पीढ़ी ते। पीढ़ी ते भलो भले मां भलो हिकिड़ो ॾांद सुठो हिकिड़ो हिन वरितो। हिन खे त ॾांद भलो लॻो, सुठो लॻो, पर ॾांद हुजे असुल अंदरि में माना हुनखे बीमारी हुजे, को बीमार ॾांद हुजे, ॿाहिरां चङो भलो हुजे पर अंदरि जी बीमारी कंहिंखे कहिड़ी ख़बर। ढगो ई वठी आयो हुतां ठीकु ठाक पैसनि में काए ऐं सिधो पंहिंजे घरु आयो। ज़ाल खे चई त ॾांद वठी आयो आहियां, भलो आहे, ऐं हाणे पंहिंजो कमु थी वेंदो, अलाह जी महिरबानी थी आहे जेको पाण खे ॾांद मिली वियो आहे भलो। भाई चवणु लॻी त सही आहे, हाणे सुभाणे खां चोटिजी ईंदी मंझि, तो अहिड़े हिसाब सां हिननि ठाहे माना जेको खूह में पाणी कढण जो प्रोग्राम ठाहियो। अब हाणे ढगो यार बीमार हुजे, ॿिए ॾींहुं जेको आहे सो अञा उन हर में ई कोन हिननि हलायो, ढगो माना जेको आहे सो गाह माना खाए न। भाई चवणु लॻी त हीउ ढगे खे छा आहे, गाह वग़ैरह खाए कोन थो, बीमार आहे, अलाए छा। मुड़ुस चवणु लॻो त ॾिसण में त ठीकु ठाक हो, उते बि सही हो, हाणे उतां बि को आरामी को हुनखे इलाज विलाज करे को ढगो पीढ़ी में काए आया हुआ, तो अब हाणे ढगे गाह वाह खाइण छॾे ॾिनो आहे, हुनमें खूह में हलाइण त ठहियो, पर नेठि ईअं कंदे हिकिड़े ॿिनि ॾींहंनि में ढगो साईं उहो मरी हलियो। अड़े ढगो मरी हलियो, कमु भरियां ख़राबु थी हलियो। हिते ताईं हाणे माई जा ॿई हथ मथे ते, मुड़ुस जा बि ॿई हथ मथे ते, ढगो जेको वठी आयासीं हाणे उहो मरी हलियो, सोने जा कंगण उहे ई विया। अब हाणे ॿई हथ मथे ते ॾेई रहिया, ॿनी जुदा सुके पई, ढगो बि मरी हलियो। हाणे माई वीचारी होशियार त कुल वारी हुई, पर हाणे जेको थियणो हो सो थी वियो। हाणे उन माई जो पीउ रहंदो उन कंहिं इलाइक़े में, सो उहो चवणु लॻो त हाणे धीअ मुंहिंजी सिर्फ़ु हिकिड़ी जंहिं मूं परणाए छॾी आहे, ज़ाल मुंहिंजी गुज़ारे वई आहे, मुंहिंजी हयाती ते भरोसो आहे कोन, हाणे कुझु सोना ज़ेवर वग़ैरह इहे आहिनि मुंहिंजी ज़ाल जा, तो हाणे धीउ मुंहिंजी हिकिड़ी आहे, वञा उनखे ॾेई अचां, वञी पंहिंजे वीचारे ॾुखियो ॾुखियो वक़्तु आहे सो वञी सोलो सुकून सां गुज़ारे। पीउ अब हाणे ठीकु ठाक गंढड़ी ॿधी ऐं उतां पंहिंजी धीअ जे ॾांहुं माना निकितो सफ़र ते। हाणे अचे पियो उहे नामी गिरामी टे चोर जी नज़र को इन ते पहुची वेली, हीअ को गंढड़ी वंढड़ी खणियो पिया आयो, टई चोर हरामी ते चवणु लॻा त अड़े सोन जा कंगण मंगण लॻे थो या काशे अहिड़ो को खज़ानो वग़ैरह ॾिसिजे पियो, इन गंढड़ी में कुझु न कुझु लाज़मी आहे। गंढड़ी साईं ठीकु ठाक हुजे, अॼु जे दौर में साईं सोन माण्हू वठी कोन थो सघे, पर पुराणे दौर में सोना कंगण चांदी जा ई हू तमामु जाम हूंदा हुआ। चोर बि हरामी जो पीछो करणु लॻा, काको साईं हाणे वञे पियो चोर, टई साईं पोयां हरामी चवणु लॻा त हाणे इनखे माना चोरी कंदासीं न था। अब हलंदे हलंदे हिननि खे को मौक़ो मिलियो कोन, कई माण्हू वरी वाट ते गजो वञनि, काको साईं कुदरत सां बची हलियो। चोर बि हरामी किथे छॾनि, हुननि जी नज़र हुजे। अब हाणे हिते रखे हलंदे हलंदे अब ॾिठूं चोरनि जी नज़र इन काकी ते हुजे, काको अब हलंदे पिंदे ठक सलाम अची उन संदो धीअ वारे घर पुॻो, चोरनि ॾिठो थी काको वियो हिते। हाणे कुझु टाइम हिते नज़र रखूं जे काको हिते ई गंढड़ी छॾियो या हिते जो आहे या हिते ई रहे थो करे थो, पोइ सांझी या सुभाणे सांझी ॾींदासीं हिनखे फेरो, जेकर ईअं ई आहे गंढड़ी खणी निकिरे थो पोइ वाट ते ॾियूं था फेरो। चोर अब को कुंड पासो वठी किथे लिकी वञी वेही रहिया। काको त हाणे माना 10-11 वारे टाइम ते अची संदो धीअ जे घर पुॻो, धीअ सां हाल अहिवाल हिन कया। धीअ खां पुछां करणु लॻो त मां ॾे ख़बर हाल अहिवाल, छोकिरी चवणु लॻी त बाबा हाणे कहिड़ा हाल अहिवाल ॾियां, सही आहे, वक़्त जे हिसाब सां मिली टाइम पियो गुज़रे। चई बाबा ॿियो, अची ॿियो बाबा हाणे मसइलो इहो पंजे करे असां ज़मीन पोखी आहे, असांजो बाबा जान गुज़र सफ़र सभिनि आबादी ते आहे, सो हेल थी वियो आहे, ॾुकार पाणी आहे कोन, खूह असां वटि तमामु ॿाहिरियां वॾो आहे हुन मञा पाणी वारो, असां सोचियो होसीं सो कंगण बाबा मूं वटि ॿ हुआ से वञी विकिणी करे हिकिड़ो ढगो वठी आयासीं, ढगो बि को बीमार निकितो सो मरी हलियो, हाणे छा करियूं, हाणे ईअं वेठा आहियूं। पीउ चवणु लॻो पंहिंजी धीउ खे त मां परेशान न थी, अलाह ॾींदो, जिते नुक़सानु थिए थो त अलाह साईं उते ॿीणो टीणो फ़ाइदो ॾिए थो। हीअ कुझु तुंहिंजी माउ जा सोना ज़ेवरात आहिनि, सो मूं चयो त हाणे वञा तोखे ॾेई अचां, तो अमां हाणे मुंहिंजे कम जा आहिनि कोन, तूं मुंहिंजी धीउ ऐं हिकिड़ी हीअ ॾियां थो तोखे, तूं वञी पंहिंजो जान गुज़रनी मुंहिंजा हलाइजी। छोकिरी वीचारी ख़ुशि थी वई, हाणे पीउ त पीउ हूंदो आहे, माउ पीउ खां वधीक ॿी का शइ आहे कोन। पीउ अब हाणे सोने जा कंगण वग़ैरह ॾाउन छोकिरी खे ॾिना, छोकिरी उहे रखिया।
पीउ खे मानी वग़ैरह खाराए करे हेॾां होॾां पीउ चवणु लॻो पंहिंजी धीउ खे त अमां हाणे आऊं वञा थो, सो हाणे मोकिलाणी कोन्हे। पीउ अबा हाणे पंहिंजी धीअ खां मोकिलाए करे ऐं थो त वरी निकितो। चोरनि जो ॾिठो इंतज़ारु करे करे शाम ताईं काकू ख़ाली हथे निकितो। चोर चवणु लॻा त बसि इहा सोन या गंढड़ी या कुझु बि हुई तो पक सां इन घर में हिते ॾेई आयो आहे, हाणे अकेलो ख़ाली वञे पियो, ख़ाली हथे मतिलबु त माना हिन वटि कुझु आहे कोन, हिते ॾेई आयो आहे। ठीकु आहे, अॼोकी राति छॾियूं था, बाक़ी सुभाणे सांझी इन घर खे ॾींदासीं फेरो। चोर अबा हाणे उतां निकिरी पिया, घर वग़ैरह सभु जांचे करे हेॾां होॾां हलिया आया ऐं काको बि वियो पंहिंजे घर। सिॼ लथे वारे टाइम ते मज़ूरी वग़ैरह करे मुड़ुसु पंहिंजे घर आयो। सो हिते माई बि खणी सॼी ॻाल्हि पंहिंजे मुड़ुस खे करे ॿुधाए थी, चई हाणे बाबा आयो सोना ज़ेवर वग़ैरह ॾेई वियो आहे। चई सही आहे, भला शुक्र आहे पाण खे इहे बि सोना कंगण पंहिंजा जे करे विया हलिया, ढगो मरी हलियो, पर सही आहे इहे मिलिया आहिनि, वरी पाण खे वक़्त जे हिसाब सां पंहिंजे बचनि खे कमु ॾींदा। चलो ठीकु आहे, राति जो हिननि जी हाल अहवाल कचहरी में थी। माई चवणु लॻी पंहिंजे मुड़ुस खे हाणे ॻाल्हि कर, आबादी ॻाल्हि इहा थी करियां जो आबादी जेको आहे सो पंहिंजी हाणे सुके बि, हाणे बाबो में सोना ज़ेवर वग़ैरह हेॾां होॾां ॾेई वियो आहे, हाणे तूं हिन मज़ा कुझु खणी वरी खपाए करे वरी ढगो वठी आ। मुड़ुसु चवणु लॻो भाई ज़ाल खे त ॻाल्हि ॿुध, हाणे सोना ज़ेवर अजायो पाण विञाईंदासीं, माण्हुनि में रहियो आहे कोन, बेईमानी वधी वई आहे, वरी वञा इहे ज़ेवर खणी वरी विकिणी करे ऐं वरी ढगो वठी जा, वरी को बीमार वग़ैरह निकिरे, पाण खे तमामु जाम नुक़सानु थींदो आहे। हिकु त ॾुकार आहे, आबादी बि थिए कोन बि। सो हाणे सुहिणी सलाह इहा अथई, पंहिंजे घर जी हिफ़ाज़त कजां, इहे सोना ज़ेवर हेॾा क़ाबू करे रखी पाण खे कमु ॾींदा पंहिंजे बचनि जे लाइ। आऊं निकिरियो थो वञा सुभाणे सुबुह जो किथे शहर मज़ूरी जे लाइ, पोइ 2 टे ॾींहं मूंखे लॻी वेंदा हलिया, उतां मज़ूरी वग़ैरह करे ईंदासीं, पंहिंजो जान वग़ैरह हली वेंदो हलियो, बाक़ी तूं पंहिंजे घर जो पंहिंजे बचनि जो ऐं इहो पाइण वारा सोना ज़ेवर इहो इन्हनि जी तूं हिफ़ाज़त कजां भई। माई चवणु लॻी चलो ठीकु आहे, ॻाल्हि सुठी कई अथई, पोइ भले ठीकु आहे तूं सुबुह जो निकिरी वञां। चई हाणे आबादी त पंहिंजी तयारु लॻी पई, पर हाणे छा करियूं, जे अगरि बरसाति वग़ैरह पहुची वञे त कमु सही थी वेंदो हलियो, छो त पाणी पाण खे आहे हिकिड़े जी ज़रूरत, हाणे 5 एकड़ ज़मीन कॾहिं भरबी, सो हाणे इहो कमु थींदो कोन। खूह मञा केरु एतिरो पाणी कढंदो, बढ़िया हथ ॻाढ़ा थी वेंदा, माण्हू मरी पवंदो। हिकिड़े पाणी जी ज़रूरत हुई, जे अगरि भरिजी वञे त पंहिंजी आबादी सुठी थी वञे हा। पर हाणे चलो ठीकु आहे, जीअं मंज़ूरु हूंदो, मन बरसाति खां पहुची वञे, पर थी सफ़ा ॾुकारियो आहे। चई ॻाल्हि त सही आहे, अब हाणे चलो ठीकु आहे। ख़ैरनि जो जॾहिं अची सुबुह थियो, मुड़ुसु त हलियो वियो शहर जे हिसाब सां किथे मज़ूरी वग़ैरह करण जे लाइ, तो हू चयो त 5-6 ॾींहंनि खां पोइ आउं ईंदसि। माई हाणे कंधार हुजे, होशियारु अकुल ऐं ज़हन वारी हुजे, सो माई रही पई। माई हाणे सोना ज़ेवर वग़ैरह हेॾां होॾां जेके हुआ से पंहिंजा क़ाबू करे रखी। ॿियो त घर में का बकरी ठिकरी का शइ कोन्हे, सिर्फ़ु 4 ॿार हुअसि। जॾहिं अची ख़ैरनि जो राति थी, मुड़ुसु माई जो घर हुजे न, टई चोर बि को निकिता हुआ उन चोरी जे इरादे जे हिसाब सां, अची हाणे वञूं था इन माई जे घर खे वञी फेरो ॾियूं था। आया, राति अची थी, हाणे अची 11-12 जो अची टाइम थियो, चांडो की कुझु राति हुजे। सो माई कमरे में माना सुती पई हुजे, पंहिंजा ॿारनि खे सुम्हारे करे, ॿार सभु सुम्ही रहिया, कमरे में दरी हुजे, दर बंदि करे ऐं माई सुम्ही रही। हाणे टई चोर आयासीं, चवणु लॻा त हाणे पक सां मिल्कियत आहे ऐं वञी अॼु चोरी था करियूं हिते। टई चोर आया, दर ॿाहिरां बंदि हुजे, कोट हुजे, हिननि चोरनि छा कयो, आस्ते आस्ते करे कोट तां चढ़ी ऐं टुपिया। थोरो जो आवाज़ थियो, माई सो सुजाॻ थी वई, उनखे जाग पहुची। माई ॾिठो त आवाज़ थियो आहे, घर मुंहिंजो अकेलो, मुड़ुसु आहे कोन, ॾिसां थी केरु आयो आहे, चांडोगड़ी राति हुजे। माई थोरी आस्ते आस्ते करे दरी खोले, छा ॾिसे त हाणे 3 माण्हू हुजनि अंदरि जेके दाख़िल थिया आहिनि। माई होशियारु ज़हन वारी ची, पक सां इहे ई चोर आहिनि जेको कोट टुपी अंदरि आया आहिनि। हाणे घर में मूं वटि ॿियो कुझु आहे कोन, माल वग़ैरह जो खणी ॿाहिरां का आहिनि, हाणे कुझु मारनि या नुक़सानु न कनि। सोना ज़ेवर इहे उहे आहिनि जेके घर में जे अंदरि पिया आहिनि, तो हाणे कुझु न कुझु कजे, न त इहे टई चोर बुहारो ॾेई ईंदा हलिया। अॻे हिकिड़ो ॾुकार लॻो पियो आहे, हिते टई चोर छुपंदा छुपंदा कमरे जे थोरो वेझो आया, त हाणे माई कुझु प्लानिंग करे वरिती। माई चवणु लॻी पंहिंजे ॿारनि खे, ॿार त निंड पिया अचनि, माई चवणु लॻी हाणे कुझु न कुझु अहिड़ो करियां जेको कमु सणायो थी वञे। माई चवणु लॻी पंहिंजे चइनी ॿारनि खे त बाबा ॻाल्हि ॿुधो, अव्हां जो पीउ वियो हलियो 5-6 ॾींहंनि जे लाइ शहर मज़ूरी करणु। हाणे जेके सोना ज़ेवर जेको खज़ानो ठीकु ठाकु हो, सो गंढड़ी ॿधी करे, सो मूं जेको ॿाहिरां पंहिंजो खूह आहे न, उन खूह जे अंदरि हेठि पाणी मंझि, अंदरि पाणी मंझि लिकाए रखिया आहिनि। सो इन जे करे मूं लिकाए रखिया आहिनि त मुड़ुसु मुंहिंजो चई वियो त
शइ संभाले रखजांइ, वक़्तु तमामु ख़राबु आहे। चोर अचनि, कुझु बि अचनि, थी सघे थो अंदरां खणी वञनि, ॿुहारे वञनि। तंहिंजे करे तूं खूह जे अंदरि पाणी मंझि हणी छॾ। जीअं कंहिंखे ख़बर ई कोन पवंदी त खूह में अंदरि पाणी में उहा शइ पियल आहे। सो तंहिंजे करे उहा खूह में माना यकी खज़ाने जी गंढड़ी सोन जी जेको बि हो सो अंदरि हणी छॾियो आहे। सो हाणे पाणी न को उहो खुटे, न को कंहिंखे मिले। चोरनि हाणे इहा ॻाल्हि माना ॿाहिरां ॿुधी वरिती, माई त मिड़ी पंहिंजे हिसाब सां चोरनि खां जान छॾाइण लाइ ईअं कयो। चोरनि टिनिनि सोचियो अची माना वाह जो कमु थी वियो आहे। हूअं त ॻोल्हियूं हुआ हिते हुते खज़ानो या मिल्कियत मिले कोन हा, पर माई इहा ॻाल्हि करे पंहिंजे ॿारनि खे कंहिंखे अंदरि ॿुधाए पई, कमु भलो थी वियो आहे। टई चोर पाण में सलाह करणु लॻा त हाणे ॾे ख़बर, जीअं हाणे कमु भलो थी वियो, हली वञूं खूह जो पाणी था खुटायूं। खूह जो पाणी खुटाईंदासीं त इहा मिल्कियत पाण खे भेण ठीकु ठाक गंढड़ी मिली वेंदी, पंहिंजी ज़िंदगी ठही पवंदी। चए हलो त हलो। अबा हाणे टई चोर अबा उहो कोट टुपी करे ऐं हलिया विया। माई जो दरी मञा ॾिठो जी टई चोर विया आहिनि, माना चलो ठीकु आहे। टई चोर नहीं आया, हाणे घर जे ॿाहिरां जेको खूह हुजे तो हाणे आया, अची साईं वारे वारे सां उन खूह मञा पाणी कढणु लॻा। वॾो हिकिड़ो बाल्टो साईं हुन में ॿधल हुजे, अची पाणी कढणु लॻा, अची पाणी कढणु लॻा। खूह तमामु वॾो हुजे, हाणे उन में सोन खज़ानो हुजे। माई त ॾिनी दॿ, कढ कढा पाणी लॻी पई हुजे साईं। हाणे पाणी ॿाहिरि कढंदा वञनि, पाणी ॿाहिरि कढंदा। हाणे हुन खूह जे ॿाहिरां जेको हिननि नालियूं वग़ैरह सभु ठाहे छॾियूं हुयूं, से नालियूं सभु वेंदियूं उन ॿनी मंझि। साईं हाणे पाणी कढंदा रहिया साईं। हाणे हुननि जी पाणी जेको ॿाहिरि हाराणो पिए सो साईं उन नालियुनि जे वसीले साईं ॿनी में बि वियो। हाणे साईं 12-1 बजे वारा लॻल हणंदे 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 साईं ॿनी जा 2.5 एकड़ भरिजी हलिया। अची असुर थियण वारो हुजे, ही साईं हथ ॿ हिननि जा ॻाढ़ा थी पिया। साईं हण हणा हण हणा हण हणा अची साईं हिननि जी ॿनी भराणी, अची ॿनी भराणी, अची ॿनी भराणी, 2.5 एकड़ ॿनी जा भरिजी विया, पर खूह जो पाणी न खुटे। चोर चवणु लॻा त मरी आहियूं, हाणे मथां असुर थियण वारो आहे, सुबुह थियण वारो आहे, खूह जो पाणी अञा खुटो कोन्हे ऐं हीउ त पाणी तमामु जाम पाणी कढियो आहे। चोर चवणु लॻा त हाणे हीअं था करियूं, हाणे छॾियूं था पाणी पाण ठीकु ठाक कढियो आहे, बाक़ी वरी सांझी ईंदासीं, वरी ॿियो पाणी कढंदासीं, पाण खे इहो खज़ानो खणणो आहे। चोरनि खे त ख़बर कोन्हे त हाणे पाणी जेको ॿाहिरि हारियो सो वियो आहे, को ॿनी भरिजे पई। ॿनी साईं 2.5 एकड़ भरिजी वई। चोर हलिया विया। जॾहिं अची सुबुह थियो, माई पंहिंजे हिसाब सां ॿाहिरि आई, छा खणी माई जी ॿनी 2.5 एकड़ भरी पई हुई खूह जे पाणी जे हिसाब सां। माई सोचियो त भेण मोह वारी तरतीब भेण कमु ॾेई भेण वाह जो कमु थी वियो। खूह मज़ा हिननि पाणी कढंदे कढंदे भेण मारी 2.5 एकड़ ॿनी भरिजी वई, वाह जो कमु थी वियो आहे। चलो ठीकु आहे। अबा हाणे माई ॾाढी ख़ुशि थी, 2.5 एकड़ ॿनी भरिजी वई। माई वञी वरी वेही रही। जॾहिं अची राति थी, टिनी चोरनि खे हाणे खज़ानो पियो सुझो। टई चोर वरी राति जो आया साए सां, वरी साईं 10-11 बजे खां अची लॻा खूह में। साईं हाणे पाणी पिलाइण छिपलाइण जा आवाज़ अची आया। माई अची ॾिठो अची इहे ई साॻी टई चोर लॻनि था। वरी आया अची चलो ठीकु आहे, 2.5 एकड़ ॿनी भरिजी वई आहे, 2.5 एकड़ बाक़ी रही आहे, साब भरिजी वेंदी। माई वञी लत खोड़े वञी सुम्ही रही। चोर साईं अची लॻा हलण बणिया अची लॻा असुर अची थियण वारो हुजे, ॿनी साईं 25 एकड़ ज़बरदस्त भरिजी वेंदी, पर खूह जो पाणी न खुटाणो हुजे, खज़ानो त हिननि खे मिले। सुबुह जी थियण वारो हुजे, माई बि उथी, चोर अञा ताईं लॻा पिया हुजनि, अञा असुरदार जो टाइम हुजे। माई सभु सिधो आयो, कोट ॿाहिरि टुपी। माई चवणु लॻी शाबाश, अव्हांखे शाबाश हुजे, अव्हां माना वाजो कमु कयो आहे। अव्हां मुंहिंजी 5 एकड़ ॿनी माना अव्हां भराए छॾी आहे। हाणे अवी वेहो, अवी किथां था वञो, अव्हां जे लाइ चांहि ठाहे खणियो थी अचां, अव्हां अहिड़ो कमु कयो आहे। ऐं किथां इन में खज़ानो सोन मूं त ॾेई छॾी हुई दॿ, पर मूंखे कहिड़ी ख़बर त ऐं ईअं चवंदो त मुंहिंजी ॿनी भरिजी वेंदी। चोरनि ॾिठो त भेण वाह जो कमु थी वियो, माई असां सां वाजी कई पियो। माई जानी मानी इहो नाटक वग़ैरह करे जेको आहे असां खां माना ॿनी बि भराए छॾी ऐं अंदरि कोन हो खज़ानो, ऐं असांखे जेको आहे सो भाॼी असां सां पटी कई पियो। चोरनि ॾिठो आहे हाणे माई ॾिसी वई आहे, माई एतिरो कुझु चयो। चोर चवणु लॻा त भॼूं न त हाणे न मरूं। चोर अबा जेको सामान हुयो उहो बि छॾे करे ऐं डपु मॼाईंदे अची भॼणु लॻा। चोर भॼी अची भेण माई वॾी अकुल वारी होशियार अलाए छा करे, चोर साईं भॼी हलिया। माई साईं ॿनी 5 एकड़ भरिजी वई, ज़बरदस्त फ़सुल में साह पइजी वियो, पाणी बि हिकिड़े जी ज़रूरत हुजे, कमु भलो थी वियो। माई चवणु लॻी त भेण वाजो कमु थी वियो, अची हूं ॿनी भरिजे कोन हुआ, इन हिसाब सां हाणे 5 एकड़ ॿनी पूरी भरिजी वई आहे। खूह मञा चोरनि सां भेण वाजी थी। माई अबा ॾाढी ख़ुशि थी, 5 एकड़ हुनजी ॿनी भरिजी वई। 5-6 ॾींहं जी ॿिया गुज़रिया, मुड़ुसु साईं उतां मज़ूरी वग़ैरह करे आयो, छा पंहिंजी आबादी ॾिसे, परे खां आबादी चमके पई। आयो अची पंहिंजी ज़ाल सां ॻाल्हि मुआड़ कई, अची ॾे ख़बर ही छा थी वियो, ॿनी पाण वारी भरी पई आहे। माई बि साईं खणी सॼी ॻाल्हि करे ॿुधाए, अची ही कमु हीअं थी वियो। अची माना तूं वाह जो कमु कयो, बहादुर आहीं ॿियो,
अहिड़ो कमु कई वञा चोरनि खे बि सेखत ऐं सज़ा मिली वई, पंहिंजी ॿनी बि भरिजी वई ऐं पंहिंजे घर जी माना जेको सोन वग़ैरह सो बि बची वियो। ईअं ई थींदो आहे, टिनी चोरनि ताईं मुल्क में माना टांडा ॿारे छॾिया हूंदा न, सो हाणे हिननि सां ईअं ई थियणु खपे। साईं टिनी चोरनि खे वाजी सेखत अची वई, हथ हुननि जा ॻाढ़ा थी विया अथई, हाणे एतिरो पाणी हिननि कढी कढी खज़ाने जे पोयां तो चवणु लॻा त भणिया धूड़ विझे माना हेॾां केरु थो वञे, माई हले छा करे हा। तो चोर बि पंहिंजे हिसाब सां उहा ई बादशाही छॾे वरी ॿिए हंधि किथे हलिया विया ऐं हिननि जी आबादी भरिजी वेली, हिननि खे सुठो ख़ासो मुनाफ़ो मिलियो उन ॿनी उन आबादी मञा। पोइ वक़्त जे हिसाब सां पाणी बि अची वियो, हाणे हू सुखिया सवला थी हलिया ऐं उन्हनि खे हिननि जो पीउ माई जो ठीकु ठाक खज़ानो बि ॾेई वियो। बक़ाया ज़िंदगी सुठे नमूने सां हसी ख़ुशी सां गुज़ारण लॻा। तो दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुगी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़।